DJ Dushyant. आयोलाल सभई चो जय झूलेलाल। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे, सेकेंड इंटरनेशनल कन्वेंशन विश्व सिंधी सेवा संगम जो सम्मेलन सिलवासा दादर एंड नगर हवेली में थियण वारो आहे 22, 23, 24 दिसंबर जो 2018। त हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहे कि कीअं हिन सम्मेलन में भाग वठिणो पवंदो, कीअं हिन सम्मेलन सां जुड़िणो पवंदो। त हिन जी सभिनि खां पहिरियों प्रोसेस आहे, तव्हांखे रजिस्ट्रेशन कराइणो पवंदो ऐं रजिस्ट्रेशन जी पर पर्सन जी कॉस्ट आहे 6000 रुपया जी। 6000 रुपया पर पर्सन जी कॉस्ट आहे, जंहिंमें तव्हांखे रहण खाइण पीअण जी सभु व्यवस्था आहे ऐं ड्रिंक्स लाइ तव्हांखे अलॻि सां पैसा ॾियणा पवंदा अगरि तव्हां ड्रिंक्स वठो था त कंप्लीट व्यवस्था आहे सिलवासा में। तव्हां चाहियो त मुंबई में भी बस जे द्वारा वञी था सघो। इलाही मुंबई में जगह जगह तो बस जी सुविधा रखी हुई है, लेकिन हुनजो तव्हांखे चार्ज अलॻि सां ॾियणो पवंदो। जीअं बांद्रा, अंधेरी, खुर्द में बस जी व्यवस्था आहे ऐं तव्हां चाहियो त डायरेक्ट सिलवासा खानवेल रिज़ॉर्ट वञी था सघो, डायरेक्ट उते तव्हां जॉइन करे था सघो। ऐं हिन जी वधीक डिटेल तव्हांखे संजय कृपलानी जी ऐं हेठि जेके कॉन्टेक्ट डिटेल ॾिनल आहिनि डिस्क्रिप्शन में, त तव्हां हुननि तां कॉन्टेक्ट करे बि तव्हां हिन जे रिगार्डिंग तव्हां इंक्वायरी करे था सघो ऐं ॿी कोई समस्या हुजे त कमेंट भी करे था सघो। त असांजो तव्हां सां अनुरोध आहे कि हिकु दफ़ो तव्हां ज़रूरु हिन सम्मेलन में तव्हां भाग वठो। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे कि सम्मेलन जो ऑर्गेनाइजेशन थिए थो ऐं पाण खे वॾी चढ़ी करे हिन में हिसो वठिणो आहे। त सभु ॼणा हलंदव न? ऐं प्लीज़ अगरि तव्हांखे कोई बि समस्या अचेव थी त हेठि कमेंट बॉक्स करे तव्हां मूंखे ॿुधायो, असां पूरी तव्हांजी मदद कंदासीं हिन संबंध में। अॻिते वीडियो में तव्हांखे सम्मेलन जो अनुग्रह सोनू निगम जी, साईं कालीराम जी ऐं मिस इंडिया सिमरन आहूजा जी जे द्वारा मिलंदव। त प्लीज़ हिन वीडियो खे पूरो ॾिसो ऐं अनुग्रह स्वीकार कयो। जय झूलेलाल। नमस्कार, मैं हूँ सोनू निगम। मुझे लगता है कि मैं पिछले जन्म में सिंधी रहा होगा, क्योंकि मेरे आसपास जो सिंधियों को जमघट लगा हुआ है। मेरा बेस्ट फ्रेंड सिंधी, मेरे कितने फैमिली फ्रेंड्स जो सिंधी हैं, तो और कार्मिकली सिंधियों से जुड़ा हुआ हूँ मैं। मेरी मम्मी इनफैक्ट जब पैदा हुई थी तो उनके आसपास सिंधी थे, तो वो बचपन से ही उनके साथ में पली बढ़ी हैं, तो वो इम्पेकेबल सिंधी बोलती थी, हैदराबादी सिंधी बोलते जैसे। उनकी मतलब मेरी मौसियों की और मेरी नानी और सबकी और मम्मी की कोड लैंग्वेज सिंधी थी। सो यू कैन अंडरस्टैंड, ये मैसेज मेरा बनता ही है आप लोगों के लिए। मैंने सुना है कि विश्व सिंधी सेवा संगम का सेकेंड कन्वेंशन हो रहा है सिलवासा में, और राजू मनमानी जी हमारे फैमिली फ्रेंड है, बहुत नज़दीकी, बहुत पुराने। तो मेरी तरफ से आप सभी को बहुत बहुत शुभकामनाएं। जो आप लोगों को कॉन्ट्रीब्यूशन करेंगे मेरे को कमाल है, जिस तरीके से आप लोग सोचते हैं, जो आप जितने भी रूटेड हैं, ग्राउंडेड लोग हैं, वो कमाल की बात है। तो प्लीज़ एंजॉय, हैव अ गुड टाइम, एंजॉय योरसेल्फ एंड लॉट्स ऑफ लव टू ऑल ऑफ यू। जय झूलेलाल। जय साईं वसण गोट, जय झूलेलाल। मां साईं कालीराम, तव्हां सभिनी खे मुंहिंजो प्यारो भरो नमस्कार। असांजो प्यारो भाउ राजू मनवानी, VSS विश्व सिंधी सेवा संगम जो इंटरनेशनल प्रेसिडेंट, उन्हनि पंहिंजी टीम सां गॾिजी करे ॾाढो वॾो कन्वेंशन ऑर्गेनाइज़ कयो आहे सिलवासा में, खानवेल रिसोर्ट में, तारीख़ 22, 23, 24 दिसंबर 2018। मां बि उते अची रहियो आहियां। तव्हां सभिनी खे बि मुंहिंजे तरफ़ां कुर्बानी कोट है त मूंखे उन कन्वेंशन में जॉइन कयो ऐं वॾी मौज कंदासीं। भॼन कीर्तन धमाल घणो ई कुझु थींदो हुते। तो जाम शुभकामनाऊं ऐं दुआऊं तो ॾियां थो त उहे सदाईं अॻियां वधंदा रहनि, सदाईं ख़ुशि रहनि, आबाद रहनि। जय वतन गोट, जय झूलेलाल। जय झूलेलाल। मुंहिंजो नालो आहे सिमरन आहूजा एंड मां तव्हां सां जाम स्पेशल ॻाल्हि थी करणु चाहियां। वी हैव द सेकेंड इंटरनेशनल कन्वेंशन एट सिलवासा
on the 22nd, 23rd and 24th of December. मां तव्हां सभिनी खे इनवाइट थी करणु चाहियां at this wondrous convention. I'll definitely try and make it too. Congratulations to Vishwa Sindhi Seva Sangam convention, and of course the international president Mr. Raju Manwani ji, and of course Paresh Nagpal ji, the international PRO. तव्हां जाम मज़ो कयो and best wishes. We are truly happy and proud to be Sindhis. जय झूले. हिन जे अलावा तव्हांखे ॿी काई बि डिटेल खपेव त प्लीज़ कमेंट बॉक्स करे ॿुधायो ऐं डिस्क्रिप्शन में ॾिनल नंबरनि ते कॉन्टेक्ट करे सघो था ऐं प्लीज़ चैनल खे सब्सक्राइब करणु न भुलिजो. वीडियो खे वधीक खां वधीक शेयर कजो. जय झूलेलाल.